दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है ठीक होंगे। पंहिंजे कमर कार सां लॻा पिया हूंदव। जॾहिं बि असां लाइव ईंदा आहियूं काई न काई ख़बर खणी काई इशू खणी तव्हां ताईं ज़रूरु ॼाण ॾींदा आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां केतिरा ई ऐलान कया विया, पर हीउ ऐलान वरी ॿी तरह नए सिर आहे त पहिरीं ॿुधूं पिया, पर हाणे ॾिसूं था अखियुनि सां त पहिरियों हारी कार्ड जो जेको इशू हुयो उहो अलाए केतिरनि हारियुनि खे मिली बि विया ऐं केतिरा ई कार्ड अञा कोई रुकियल हुया जेके ॿीहर अनाउंस कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु जेको हारियुनि खे ॿिजो ऐं भाण ॾिनो थो वञे उनजी बि काफ़ी सारा पंहिंजा हारी ग़रीब मिसकीन ज़मीनदारनि फार्म बि जमा कराया आहिनि ऐं उनजी जेका आख़िरी तारीख़ आहे उहा आहे 31 तारीख़। 31 तारीख़ आख़िरी तारीख़ आहे जेका ॿिज ऐं भाण जा फार्म भरिया विया, जेको 25 एकड़नि ते को 20 एकड़नि ते जेको आहे सो भाण ऐं ॿिज ॾिनो पियो वञे। उन सां गॾोगॾु कल्ह वरी वॾे वज़ीर नओं इशू ऐं नओं ऐलान कयो आहे त जेके बि हारी कार्ड आहिनि इनशाला जल्द जेके रुकियल आहे उहे ॿीहर जेको आहे शुरू कया वेंदा ऐं ॿीहर फार्म में भरिया था वञनि। जेके पंहिंजे तपेदारनि ते ऐं मुख़्तारकारनि खे इन्हनि खे पंहिंजे ऑफिस में जमा कया था वञनि। कोर्ट वारा पंहिंजी सर्वे बि कनि था। जिन खे ख़बर न आहे जिन दोस्तनि खे आगाही बि ॾियूं था, उन दोस्तनि खे ॼाण बि ॾियूं था त फ़ौरन पंहिंजा हारी कार्ड जा जेके कार्ड ॿीहर शुरू कया विया आहिनि उहे पंहिंजा फार्म भरायो ऐं जेका ॿिज ऐं भाण जा जेके फार्म हुया उनजी आख़िरी तारीख़ 31 अक्टूबर ताईं जेको आहे सो कई वई आहे ऐं नवंबर खां वठी वरी जेको आहे हारी कार्ड जेके फार्म आहिनि हाणे खां वठी शुरू आहिनि, पर हूअं जेका मुसलसल जेको आहे कमु शुरू थींदो उहो पहिरीं नवंबर खां वठी हारी कार्ड जो जेको आहे सो फार्म में भरिया वेंदा। जिन खे जेको आहे 20 एकड़ खां मथे आहे उन्हनि खे ॿिज भाण बि ॾिना वेंदा ऐं हारी कार्डनि जो जेको आहे सो बि ऐलान कयो आहे सिंध जे वॾे वॾे मुराद अली शाह। जिन दोस्तनि खे ख़बर न आहे, जिन हारियुनि ग़रीब मिसकिननि खे ख़बर न आहे, उनखे आगाही था ॾियूं त पंहिंजा फार्म हारी कार्ड जा जेको आहे सो वसूल कयो ऐं उहे तपेदार ऐं मुख़्तारकार ऑफिस में जमा करायो ऐं ॿिज ऐं भाण जा जेके फार्म भरिजनि पिया उनजी 31 अक्टूबर जी आख़िरी तारीख़ आहे जेके पंहिंजे इलाइक़े जा तपेदारनि कोर्ट वारा आहिनि मुख़्तारकारनि उन रुजू थियो ऐं रहियल जेके पंहिंजा ग़रीब मिसकिन हारियुनि उहे फ़ौरन पंहिंजा फार्म जमा कराइनि जीअं मुसलसल नओं वरी ॿिज ऐं भाण जा जेके इशू आहिनि उहे हलनि था ऐं कणिक जो फ़सुलु तयारु लॻो पिया उन तयारियूं हलनि थियूं। उन्हनि जे लाइ ॿिज ऐं भाण जा जेको आहे सो जेके फार्म आहिनि उहे जल्द नवंबर में ॾिना वेंदा।